ॾेखारियो आहे ऐं उन करण में जेको किरदारु आहे उहो घणो खां घणो इब्राहिम खोसे जो आहे, सतार शाह जो आहे। असां ख़िदमत गुज़ार आहियूं अदब जा ऐं हमेशह ख़िदमत कंदा रहंदासीं, पर असां सभिनी खे पते इहो पाए वञिणो आहे अॼु खां पोइ त असांखे ॿिए जो ॿार न ॾिसणो आहे। अदब जी दुनिया हुजे, मज़हब जी दुनिया हुजे, पंहिंजे माइटनि जी दुनिया हुजे, सियासत जी दुनिया हुजे, असांखे ॿार न ॾिसणो आहे। ऐं सियासी सोच रखणी आहे। हाणे सियासी सोच असांखे हर कोई इहो कोन्हे झंडो खणी पार्टी में बीहो, न, असांखे सम्झणो आहे त मुल्की सियासत छा आहे, समाजी सियासत छा आहे ऐं अदबी सियासत छा आहे। उहा सभु शयूं जॾहिं सम्झंदासीं तॾहिं अॻिते वधंदासीं। ऐं हा, असांजे समाज में जेको पोइते थियण जो रवाजु आहे उन खे असांखे रोकणो आहे। असांखे ॿियनि जे लाइ राह हमवार करिणो आहे ऐं उहा असां राह हमवार करे अॼु हिते पहुता आहियूं। ऐं उन पहुचण जो जेको वॾो कैंडिडेट आहे सो हिन अदबी ग्रुप खे आहे। हिकिड़ो व्हाट्सएप सिंधी अदबी व्हाट्सएप ग्रुप आहे, ॿियो वरी फेसबुक पेज आहे सिंधी अदबी लाभ। उन तरफ़ असां इशारा कंदा रहंदा आहियूं ऐं उमेदु आहे त अॻिते हली उन्हनि ॿिन्ही प्रोग्राम खे गॾे वरी बि अहिड़ो प्रोग्राम अरेंज कंदासीं। ऐं हिते ॾिसो तव्हां हिकिड़ी शइ फील कंदा त माण्हुनि जो तइदादु घटि आहे, उन